जी नाज़रीन, अचो तव्हांजी मुलाक़ात करायूं हाणे महिमान सां। पंहिंजे मां महिमान जो तारुफ़ कराईंदे मूंखे अॼु तमामु घणी ख़ुशी थी रही आहे त अॼु स्टूडियो में ज़ीनत असां सां गॾु मौजूदु आहे। ज़ीनत हिकु शाइरा आहिनि, कॉलम लिखंदियूं आहिनि ऐं उन्हनि जो अदब सां घणो ताल्लुक़ आहे। ऐं इहो त थी वियो ज़ीनत जो तारुफ़, पर हिकिड़ो ॿियो तारुफ़ आहे त ज़ीनत तमामु सुठी मुंहिंजी हिकिड़ी दोस्त बि आहे। सो ज़ीनत अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ज़ीनत महिरबानी अव्हां जी जो अव्हां असांजे सॾ ते आया। न महिरबानी तव्हांजी, तव्हां मूंखे घुरायो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। थैंक यू। ज़ीनत, हेतिरा सारो तव्हांजो जेको कमु आहे अदब जे हवाले सां, अव्हां शाइरा बि आहियो, अव्हां कॉलम्स बि लिखियो थियूं ऐं जेका चइजे त मतिलबु लिखणियूं जेके अव्हां जूं आहिनि, त इन लाड़ो कीअं पैदा थियो ऐं छो? अच्छा, बेसिकली मां जेको आहे सो जॾहिं पंहिंजे पढ़ण जे दौर में जॾहिं तालीम हासिल कंदी हुअसि त उन सां गॾु गॾु असां जेको आहे सो ॿिया किताब बि जाम पढ़ंदा हुआसीं। उन टाइम ते तारीख़ जा किताब थिया या जेके सियासी किताब थिया या माना बायोग्राफीस थी, त उन्हनि खे पढ़ंदे हिकिड़ो शौक़ु जाॻंदो हो, हिकिड़ी इंस्पिरेशन हूंदी हुई त वॾो थी करे असांखे पोइ अहिड़ो कमु कजे जेको मुनफ़रिद हुजे। त इन्हनि शयुनि खे ॾिसी करे उन खां पोइ बाबा साईं उन पासे राइटर रहिया आहिनि, पंहिंजा किताब लिखिया अथनि। सही। त उन्हनि खे ॾिसी करे मूंखे शौक़ु जाॻियो त आउं लिखां। अच्छा, अव्हां जो ताल्लुक़ जीअं त टंडो अलायार सां आहे, त अव्हां जे शहर बाबति जे ॻाल्हि कजे त उन जो माहौल, सक़ाफ़त, इन में अव्हां कॾहिं इन ते कुझु लिखियो आहे त पंहिंजे जेको चवंदा आहिनि न असांजा रूट्स जिते कनेक्टेड हूंदा आहिनि त उन शइ खे असीं छॾे न सघंदा आहियूं, त टंडो अलायार खे सोचींदे तव्हांजी लिखणियुनि में का शइ नज़र आई आहे कॾहिं? टंडो अलायार खे लिखंदे जेको आहे सो मूं हिन महिल ताईं अञा उन ते एतिरो कमु न कयो आहे। बाक़ी जेको मुंहिंजो लिखण जो जेको हूंदो आहे त अॼुकल्ह जीअं समाज में जेके नाइंसाफ़ियूं थियनि थियूं या जेके ज़ुल्म थियनि था, जेका शइ मूंखे अंदर खे तमामु घणो छुईंदी आहे, उन ते अॼु ख़ुदि मुंहिंजो कलम खॼी वेंदो आहे। त कोशिशि इहो कंदी आहियां त उहो अॼु जो जेको मौज़ू आहे, जेके केस थियनि पिया, इलाही कुझु ज़ुल्म जेको थिए पियो, पोइ हुननि जे हथां करे माण्हू लिखी छॾींदो आहे। जीअं अव्हां ॻाल्हि कई, अव्हां जा जेके कॉलम्स आहिनि उहे हिकिड़े कॉलम निगार जी हैसियत सां जे अव्हां लिखो था त अव्हां खे समाज जो कहिड़ो अहिड़ो मसइलो जेको आहे उहो सभ खां वधीक मुतासिर करे थो, या मां ईअं चवां त लिखण ते उन जे बारे में अव्हां मजबूर था थी वञो त पोइ अव्हां उन मसइले ते लिखो था? अच्छा, मसइला त तमामु घणा आहिनि, पर मूंखे जेको सभिनी खां घणो जेको मुतासिर कंदो आहे उहा तालीम, जेका छोकिरियुनि जी तालीम आहे उन ते जेको आहे सो मां लिखण बि चाहींदी आहियां ऐं मां चाहींदी आहियां त उन ते कमु बि थियणु खपे। मूंखे उन्हनि जी तालीम जे हवाले सां त माना छोकिरियुनि खे जेकॾहिं तालीम मिले बि थी, पर उन्हनि खे वधीक मौक़ा नथा मिलनि। बिल्कुलु ठीकु आहे न, त हू निकिरी करे पंहिंजे लाइ को रस्तो इख़्तियार कनि, को हुननि खे सही वाट मिले, मतिलबु उन्हनि जे लाइ जेके ॾुखियायूं आहिनि मूंखे उहे तकलीफ़ ॾींदियूं आहिनि, त असांजे लाइ न्याणी जेका आहे उहा हिते जेको आहे सुख जो साह नथी खणी सघे। सही ॻाल्हि, उन जो मसइलो जेको आहे तमामु घणो मूंखे लॻंदो आहे। बिल्कुलु, मतिलबु इहो हिकिड़ो अहिड़ो सोशल इशू बि मां चई सघां थी, इनखे जेको असांजे दिलि जे तमामु घणो वेझो आहे त असां न्याणियुनि जी तालीम ते कॉम्प्रोमाइज़ न कयूं। हा बिल्कुलु, उहा तमामु घणो आहे। इनखे मां पुछणु चाहींदसि इन सां गॾु ई त अव्हां हिनमहिल जेका असां मास्टर्स करे रहियूं आहियूं, मतिलबु उहा तालीम जो अव्हां खे एतिरो शौक़ु आहे या जुनून मां चवां त मतिलबु तव्हां ॿियनि जी तालीम जे लाइ त ॻाल्हि करियो थियूं, पर सभिनी खां पहिरियों चवंदा आहिनि न, पहिरियों पाण जे मथां शुरू कजे, पाण ॾिसजे, त अव्हां हिन महिल मास्टर्स करे रहियूं आहियो, त मतिलबु इहो कीअं ख़्यालु आयो? अच्छा, इहो जेको आहे सो मां पंहिंजी जेके उस्ताद आहिनि, मैडम आबदा आहे, ऐं जेके मुंहिंजो सिंधी अदबी संगत सां मुंहिंजो ताल्लुक़ आहे, त उन्हनि मूंखे जेको आहे इन पासे उत्साह ॾियारियो त तूं पढ़ाई करे सघीं थी, तो में कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तूं इन पासे, त मूं चयो त आऊं हींअर ॿारनि बचनि वारी पंहिंजे घर जे रधे पके खां ई वांदी कोन आहियां, सो आऊं उथी करे अदब ते चई त न, मतिलबु तूं कोशिशि कर, असां तुंहिंजी हो कंदासीं। त हिकिड़ो शौक़ु त अंदर में हो, त जेको आहे सो माना डिग्री न हुजे पर एतिरो इल्मु हुजे जो इंसान मुआशरे में उथे वेहे त यार भला उमिरि जे जंहिं चवंदा न मरण खां मतिलबु ॼमण खां क़बर ताईं तव्हां पढ़ाई करे सघो था, त उन में मूंखे कुझु शयूं फेस बि करणियूं पयूं त हाणे तुंहिंजी का एतिरी उमिरि आहे
जो तूं हींअर पढ़ाई कंदी बिल्कुलु आहे या वरी तूं जेको आहे सो पढ़ी करे छा कंदी आहे, त इहे जेके सवाल हुआ उन्हनि खे मूं फेस कयो। माना ऐं उन्हनि खे एप्रिसिएशन जे बजाय जॾहिं अव्हांखे थोरो डिग्रेड कयो वियो, थोरो तनक़ीद जो निशानो थियसि, पर उन्हनि खे मूं दिलि ते कोन खयो, पर उन्हनि खे मूं जेको आहे सो जीअं पुठी ते रखी करे मूं चयो ठीकु आहे या हुजे गॾु, पर आउं पंहिंजी तालीम पूरी कंदसि। सो हाणे मुंहिंजो लास्ट सेमेस्टर आहे, इनशाअल्लाह मुंहिंजी मास्टर्स कंप्लीट थी वेंदी। अरे ज़बरदस्त। अच्छा, जेका तव्हांजी जेका डिग्री आहे उन अव्हांजे अदब जे मुताले ते केतिरो या शाइरीअ ते केतिरो असर विधो? हा, उन माना जेका मुंहिंजी डिग्री आहे त अदब पढ़ण सां मूंखे तमामु घणियूं शयूं वाज़े साम्हूं आयूं आहिनि, त मूंखे तनक़ीद कीअं थींदी आहे, नक़ाद जी के कहिड़ा कहिड़ा रूल्स हूंदा आहिनि, उन खां अलावा जेके असांजा माना जेको अदब में जेके कमु थी चुको आहे, जेके असांजा राइटर्स आहिनि, जेके असांजा माना असां सिंध में तमामु घणो जेको आहे सो उन ते अदब ते कमु थियो आहे, ॿाराणे अदब ते कमु थियो आहे, नौजवाननि ते कमु थियो आहे, इवन वॾनि ते औरतनि ते तमामु घणो कमु थियो आहे। त उहा जेॾी महिल असां कैटेगरी वाइज़ उन्हनि शइ खे ॾिसूं था त ईअं थो लॻे त असां बिल्कुलु हिकिड़ो ज़रो उन जो जेको आहे सो हासिल कयो आहे, ऐं तमामु घणी अञा ज़रूरत आहे हिनखे पढ़ण जी ऐं वधीक इल्म हासिल करण जी। हा, ज़ीनत, शाइरी जे मां पुछां त शाइरी अव्हांजे लाइ छा आहे, ऐं मतिलबु जॾहिं तव्हां शाइरी कंदा आहियो त घणेतर तव्हांजी हिकिड़ी ॿी कैफ़ियत हूंदी आहे न शाइरी में, त उन में असां एहसासनि जो इज़हार बि असां वटि हूंदो आहे, दिलि जी ॻाल्हि बि हूंदी आहे, समाज जो जेको अक्स चइजे उहो बि हूंदो आहे, तब्दीलीअ जी ॻाल्हि बि रखंदा आहियूं दिमाग़ में, त अव्हां शाइरीअ खे कीअं ॾिठो आहे? मूं शाइरीअ खे बसि पंहिंजो जेको अंदर जो एहसास, जेको एहसास तव्हां लफ़्ज़नि जे ज़रिए शेर में आणे सघो था, उहो तव्हां जेकॾहिं पंहिंजी आम ॻाल्हि जे थ्रू ॿिए कंहिंखे पहुचाए नथा सघो, त उनखे मां जीअं चइजेसि त लफ़्ज़नि जो हिकिड़ो एहसास जीअं चइजे उनखे चवंदसि शाइरी, त दिलि जो एहसास बसि। तव्हां मतिलबु कि जॾहिं उन कैफ़ियत में जॾहिं तव्हां लिखंदा आहियो पंहिंजे लफ़्ज़नि खे, मां चवंदसि त हिकिड़ी जेका असां डायरेक्शन ॾींदा आहियो, त उन में तव्हांजा एहसास उन में बिल्कुलु, ऐं जेका शइ एहसास सां जुड़ंदी आहे त उहो हिकिड़ो सुहिणो गुलदस्तो थी वेंदो आहे, पर जे तव्हां शाइरी ईअं करे छॾी ऐं तव्हां उन में एहसास न विधो त उहा शइ तव्हांजी दिलि खे छुईंदी न आहे। ज़ीनत, ॻाल्हि कजे सोशल मीडिया जी, त जीअं त असांखे ख़बर आहे हर घर में मोबाइल फ़ोन, लैपटॉप, टीवियूं, बल्कि सोशल मीडिया ईअं सम्झो त असांजी ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो थी विया आहिनि, त अव्हां छा थियो सम्झो त सोशल मीडिया जे अचण सां अदब ते केतिरो असरु पियो आहे? उनजी जेका असां बुक्स रीड कंदा हुआसीं, जीअं तव्हां ॿुधायो त तव्हांजे घर में हिकिड़ो जेको आहे सो उहो पढ़ाईअ वारो माहौल रहियो आहे, ऐं तव्हांजो बाबा खे लिखणनि में, त उहो असरु तव्हां ते बि थियो। हाणे छा थियो ॾिसो त हीअ जेका जनरेशन आहे उन ते कहिड़ा इफेक्ट्स आहिनि उन शइ जा? यार, ॻाल्हि इहा आहे त मूंखे जेको ओवरऑल जॾहिं मां ॾिसंदसि त मूंखे महसूस थियो आहे त हिन सोशल मीडिया जे दौर में काफ़ी नुक़सानात थिया आहिनि, ठीकु आहे, पर जिथे जिथे वरी माना मां पंहिंजो ज़ाती तजुर्बो ॾींदसि त मूं ते पाण ते मुंहिंजी पंहिंजी कारकर्दगी ते असर अंदाज़ थियो आहे, छो त इहा एप्स वग़ैरह, नोटिफिकेशन वग़ैरह ॾिसजे थो, कजे थो, त को बि का शइ तव्हां पढ़ण जे लाइ वेहो था त मां पंहिंजी कमज़ोरी चइजे या चइजे त मां PDF में किताब न पढ़ी सघंदी आहियां, जीअं मुंहिंजे हथ में जेकॾहिं हार्ड बुक आहे त मां उहो सॼो किताब पढ़ी वेंदसि, पर जेकॾहिं PDF अचे थो ऐं उनजे विच में मूंखे उन में ॿियो को नोटिफिकेशन आयो, मुंहिंजी सॼी कंसंट्रेशन लुॾी वेंदी आहे। त उन इहा शइ मां सम्झां थी त सिर्फ़ु मूंसां न आहे, पर मुंहिंजे दौर सां रिलेटेड जेके बि माण्हू आहिनि उन्हनि सभिनी खे इहे प्रॉब्लम फेस करणा था पवनि। उनजे करे हाणे उनजो नुक़सान छा थो थिए त असां उन शइ खे छॾे करे वरी असां फज़ूल के रील के उन में लॻी था वञूं, त इहो इलाही तमामु वॾो नुक़सान आहे। इन करे नौजवान जेके आहिनि ऐं उन्हनि में जेके, ऐं पंहिंजे घर जी ॻाल्हि कंदसि त मुंहिंजा ॿार, मुंहिंजो पुटु जॾहिं सोशल मीडिया यूज़ नथो करे त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, चवंदी आहे त हेतिरे टाइम में जेतिरो तो 50 रील ॾिठियूं आहिनि
ओतिरे में मूं 2 किताब पूरा करे छॾिया आहिनि। मां चयो त इहा ॻाल्हि काश के करे सघां ऐं पाण खे कंट्रोल करे सघां, त नुक़सान त तमामु घणा आहिनि। फ़ाइदा कुझु बि न आहिनि। नौजवान त ॾिसो त हो सम्झंदा आहिनि त किताब खणण खां बहितर आहे त असां PDF खोले पढ़ी वठूं, त उन्हनि जे लाइ वरी मां सम्झां थी त इहा जे पढ़णु चाहिनि त उन्हनि जे लाइ आसानी आहे। उन्हनि जे लाइ आसानी आहे। त हाणे जीअं माना अॼुकल्ह पढ़ाई सॼी लैपटॉप ऐं उनमें अची वई आहे ऐं हुननि खे इहो माहौल मिलियो आहे त हुननि खे का परेशानी नथी थिए। जेको नौजवान आहे उनखे त उन्हनि खे उन शइ में यूज़ थी था वञनि, सिखी विया आहिनि हाणे इन्हनि शयुनि। पर मां चवां थी त असां वारी जेका पीढ़ी आहे उहा ॾाढी नुक़सान में थी वञे पई। बिल्कुलु ईअं असां त हार्ड कॉपीज़ ते हिरियल आहियूं। त अञा ताईं मां पंहिंजो त इहो ई चवंदसि, बाक़ी मोस्टली मूंखे ईअं ई लॻे थो त इन जा नुक़सानात बि आहिनि। बिल्कुलु, छोकी असां हिकिड़ी आदत आहे असांजी त जेसिताईं वाकई असांजे हथ में हार्ड कॉपी न ईंदी, किताब न ईंदो, तेसिताईं पढ़ण ते असांजो दिलि न चाहींदो। मोबाइल जस्ट असांजे लाइ सम्झो त डिस्ट्रैक्शन आहे। एग्ज़ैक्टली। मां पढ़ण वेंदी आहियां, मूंखे हिकिड़ी लाइन जेकॾहिं थोरो बि माना हेॾे हली वई त मुंहिंजो सॼो उनजो ख़तम थी वेंदो आहे। त हाणे मां कंटिन्यूएशन न रही सघंदी आहे। ज़ीनत, सिंधी अदब जी ॻाल्हि करियूं जेकर, त जेका सिंधी ॿोली आहे न, उहा अवां छा थियूं सम्झो त असांजे नौजवाननि ताईं कीअं पहुचे? जो की असां ॾिसूं था त सिंधी जॾहिं ॿाहिरि निकिरूं था न, त नॉर्मली जेके पेरेंट्स आहिनि, जेके माउ पीउ आहिनि, उहे पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॻाल्हाइण खां लवाइनि था। ऐं जेके नई टही आहे असांजी, उहा बि सोचींदी आहे त सिंधी त इलाही मतिलबु की आउटडेटेड लैंग्वेज आहे, उर्दू में ॻाल्हायो, या अंग्रेजी त हूअं ई असां नॉर्मली इस्तेमालु कंदा आहियूं, पर उन्हनि उर्दू खे रिप्लेस करे शुरू करे छॾियो आहे न सिंधी सां। त इन खे अवां कीअं थियूं ॾिसो त असांजी ॿोली किथे रहिजी वई आहे? ॿोली किथे रहिजी न वई आहे। मिसाल जी ॻाल्हि आहे त जेके माना पंहिंजे हुनखे मां मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो ज़ाहिर कंदसि त जेको पंहिंजे बुनियाद खे जेको विसारे थो, जेको पंहिंजी धरती खे विसारे थो, उन जे लाइ ॿोली खे विसारणु सवलो थी वियो आहे। ठीकु आहे। जॾहिं उनखे अहमियत ई न आहे त मुंहिंजो हिकिड़ो कल्चर आहे, मुंहिंजी हिकिड़ी ज़मीन आहे, मूंखे हिकिड़ी ॿोली आहे। ठीकु आहे। त उहो माण्हू कॾहिं बि पंहिंजी ॿोलीअ खे विसारे नथो सघे। पर जीअं दुनिया तरक़ी कई आहे ऐं माण्हू फैशन जी दुनिया में त बाबा उर्दू ॻाल्हाईंदासीं त असांजो ॿारु स्कूल वेंदो त उर्दूअ में हुनखे थींदो, माना सिंधी हुनखे सम्झ में न ईंदी, सिंधी ॻाल्हाईंदासीं त उर्दू हुनखे सम्झ में न ईंदी। हालांकि ईअं ॻाल्हि न आहे। उर्दू तमामु आसान लैंग्वेज आहे ऐं सिंधी खे जेको माना इहा छा चइजेसि त नज़रअंदाज़ जेको कयो थो वञे पियो, त उन में ग़लती आहे, मतिलबु मुआशिरे जी ग़लती आहे। तमामु असां घर जी ॻाल्हि कयूं त जो की घर खां ई इहो सिस्टम सॼो शुरू थिए थो त असांजे माइटनि जी या जेके असां आहियूं त असांजी ज़िमेदारी त असां पंहिंजे ॿारनि सां सिंधी में ॻाल्हायूं। पर जॾहिं बि असां ॾिसूं था ॿाहिरि निकिरूं था या पंहिंजे आसे पासे ॾिसूं था त असांखे अहिड़ा केसिस मिलनि था त जिते सिंधी न आहे, बिल्कुलु बि न। मां तव्हांखे इन ॻाल्हि ते पंहिंजी अमड़ जो हिकिड़ो वाक़ियो यादि ॾियारींदसि त मां पंहिंजे मुंहिंजियूं नंढियूं भेनरूं हुयूं, उन्हनि खे असां हिकिड़े गुलशन में हिकु एरिया में थियासीं त उन्हनि खे एडमिशन कराईसीं नंढड़े हिकिड़े स्कूल में। त उन स्कूल में उर्दू मीडियम स्कूल हो। ठीकु आहे। ऐं अम्मा मुंहिंजी पढ़ियल त कोन हुई, मां सिंधी कोन पढ़ियल हुई, पर मुंहिंजे असांजे घर में ईंदी अख़बार ईंदी हुई, अवामी आवाज़ ईंदी हुई, काविशी ईंदी हुई। त अम्मा जेको आहे सो छोकिरियुनि खे चवंदी त अलिफ बे त मां तव्हांखे सेखारियां थी, पर ही तव्हां अख़बार पढ़ण जी कोशिशि कयो त तव्हांखे जीअं सिंधी पढ़णु अचे। त हू उनखे जेॾी महिल जुमिला टुटल फुटल पढ़ी ॿुधाईंदियूं हुयूं त हू अम्मा वरी उन्हनि खे सही कंदी त इहो जुमिलो हीअं न हीअं आहे। त मां चवां थी त जेकॾहिं केरु सिंधी सेखारणु चाहे या सिंधी पंहिंजे ॿार खे इन सां अॻिते वधाइणु चाहींदो त उहो चाहे उहो पढ़ियल न हूंदो, पर हू पंहिंजे ॿार जे उन में विझी थो छॾे ज़हन में ऐं उनजे उन में। अम्मा महिनत कई, उन्हनि ॿिन्हिनि खे उर्दू वारे स्कूल में सिंधी सेखारी। ज़ीनत, ॻाल्हि कजे अवां जी लिखण जी, त जेकर औरत शाइरनि खे या औरत जेके लिखणियूं आहिनि उनखे अदबी दुनिया में छा अॼु बि उहा जेका हैसियत आहे उहा मिले थी, जेका औरत खे जेका हिकिड़ी मर्द खे मिले थी त उहा औरत खे उहा हैसियत मिले थी, या औरत खे वधीक चैलेंजिस फेस करणा था पवनि? औरत चैलेंजिस सां गॾु गॾु हाणे मां सम्झां थी त उहा पंहिंजी जाइ ठाहे वई आहे।
हाणे औरत राइटर्स तमामु घणियूं असां वटि तमामु सुठियूं लिखंदड़ जेके आहिनि से मौजूदु आहिनि। उन्हनि जो जेको फन आहे, उन्हनि जी जेके लिखणियूं आहिनि, उन्हनि जेको आहे सो मां इहो न चवंदसि त हू मर्द जे मुक़ाबले में अॻियां आयूं आहिनि, पर हुननि जो फन ई उन्हनि खे पाण उजागर करे बीठो आहे। इन करे असां हिते जॾहिं अदब जी ॻाल्हि कंदासीं, फन जी ॻाल्हि कंदासीं, त असां जेंडर खे पासे में रखणो पवंदो। ठीकु आहे न? त उहो जेॾी महिल असां उहो था रखूं त उन खां पोइ मां सम्झां थी त हे जेको दौर आहे, अॼुकल्ह जो जेको दौर आहे, उन में औरत वधीक सगारी आहे अदब जे मैदान में। सही था चओ, छोकी औरत जूं जेके लिखणियूं आहिनि न, उहे मां सम्झां थी त वधीक अहसासनि भरियूं हूंदियूं आहिनि। जॾहिं उहे पढ़ त ईअं लॻंदो आहे त असां मुंहिंजी कहाणी आहे, बिल्कुलु ईअं ई थो लॻे। अच्छा, ई जेका कॉलम अवां लिखंदियूं आहियो, त उहो कॉलम लिखण वक़्तु जेको मौज़ू हूंदो आहे, उनजी चूंड अवी कीअं कंदियूं आहियो? ज़ाती तजुर्बा उन में शामिल हूंदा आहिनि, या जेके समाजी मसला, एजुकेशन तव्हां ॿुधाई त तालीम अव्हांजे दिलि जे घणी वेझो आहे, तव्हां घणे तर लिखंदियूं उन ते आहियो, पर वरी बि जेकॾहिं को ॿियो मौज़ू हुजे त उनजी चूंड कीअं थींदी आहे? उहो जेको मां पंहिंजे ज़ाती, जीअं उर्दू में हिकिड़ो लफ़्ज़ आहे आप बीती, जेको उहो उन ते मां घणो जेको आहे सो लिखंदी आहियां। जॾहिं मुंहिंजो जेको मां मूंसां पाण सां जेको कुझु थी चुको हूंदो आहे, उन खे या मां कहाणी जो रंग ॾींदी आहियां, या नंढड़े अफ़साने जो रंग ॾींदी आहियां, या उनखे मां मज़मून जो रंग ॾींदी आहियां। ठीकु आहे, पर उहो हूंदो मुंहिंजे अंदर जो ई हिकिड़ी आप बीती हूंदी आहे, त मूंसां छा थियो त मां उनखे अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो पोर्ट्रेट कयां, पेश कयां। त उहो उन जे लाइ ज़रूरी न आहे त उहो मुंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ जो हिसो हुजे जंहिंखे मां ईअं कयां, पर मूंखे मुआशिरे जी कंहिं बि शइ जे टच कयो त उनखे मां पंहिंजो रंग ॾींदी आहियां। ऑब्जर्वेशन बि हूंदियूं आहिनि तव्हांजो, जीअं असां ॿाहिरि निकिरंदा आहियूं त जेके खोड़ सारियूं शयूं असां ॾिसंदा आहियूं, त कॾहिं कॾहिं दिलि चवंदो त उनखे लिखजे ऐं दुनिया खे ॿुधाइजे। बिल्कुलु, ऐं उहो मां कंदी आहियां। त मुंहिंजो लिखण जो मक़सदु ई सिर्फ़ु इहो हूंदो आहे त जेसि कलम उन वक़्तु खणा जेॾी महिल जंहिं शइ मुंहिंजे दिलि खे छुयो। भला कहिड़ो अहिड़ो वाक़ियो आहे जेको अव्हां ॿुधाइण चाहींदियूं त अव्हां रेज़िस्ट न करे सघिया पंहिंजे पाण खे लिखण खां, ऐं अव्हां को बि अहिड़ी शइ का एक्सपीरियंस कई हुजे तव्हां चओ त यकदमि बसि मां हिनखे लिखां? मुंहिंजे हिकिड़ो दफ़ो तमामु जीअं चइजेसि त इंतिहाई हसास तरीन हिकिड़ो लम्हो हो, जेको मां जेको आहे सो उनखे मूं उन वक़्तु ई तहरीर करे छॾियो, मूं लिखी छॾियो। उहो मुंहिंजे साम्हूं गुज़रियो तमामु सख़्तु ईअं ठड़कंदड़, जेको सीअ में जे वार डिसंबर जी तमामु थधि, कोहीड़े वारी जेका थधि हूंदी आहे, उन कोहीड़े में बि ठहियल हिकिड़ो पीउ हो, जेको तमामु मतिलबु ईअं परेशान, उनजी शिकिल एतिरी हुई, ऐं हू पंहिंजी धीउ खे हथ सां पकड़े बीठो, उनजी वैन अचण वारी हुई। ठीकु आहे, पर स्कूल जी वैन हुई, पर उहो छा हो त हू एतिरो मजबूर हो, हुन वटि का सवारी न हुई, त हू पंहिंजे ॿार खे स्कूल खणी वञे। हल्को हल्को मींहुं पए पियो, हुनजे चेहरे जा जेके तासुरात हुआ, उन तासुरात में केॾी महिल हू पंहिंजी धीउ खे परेशान पियो थिए, ऐं हुनजी जेका बेवसी हुई ऐं जेका लाचारी हुई, उहा मूंखां न पई बर्दाश्त थिए। मां बि ओॾी महिल पंहिंजी धीउ खे वेन जे इंतज़ार में ई खणी बीठी हुयसि, पर मूंखे उन वक़्तु पंहिंजी धीउ विसरी वई। ठीकु आहे, पर मां हुनजी जेका ॾिसां पई त मां चवां पई त यार हिकिड़ो पीउ एॾो मजबूर, एॾो लाचार थी सघे थो, ऐं उनखे मूं पंहिंजे हिकिड़े उनमें कोहीड़े में बीठल पीउ जे नाले सां जेको आहे सो मूं लिखियो हो, जेको मुंहिंजे सफ़ा ईअं हाव खे वठी वियो। या कुझु लिखणियूं तव्हांजे दिलि जे घणो वेझो हूंदियूं आहिनि। उहो लम्हो, उहो वक़्तु, उहो बसि भुलिजी वियो अंदर में, ऐं उनखे मूं ओॾी महिल ई तहरीर करे छॾियो। अव्हां पंहिंजे कॉलेज जे ज़माने में शेख अयाज़ जी शाइरीअ ते हिकु ड्रामो बि कयो हुयो, उहो जे वापसि अव्हांखे असां उन दौर में वठी वञूं ऐं अव्हां खां उन महिल जा तासुरात पुछूं, उन महिल जो अव्हां जो एक्सपीरियंस पुछूं, त उहो छा कीअं रहियो? उहो दोदे सुमरे जो मौत जेको ड्रामे जो नालो हो, कीजे बीजल बोलियो, शेख अयाज़ जो शाइरी जो किताब हुयो, उन में मूं एक्ट कयो छोली नाले चनेसर जी जेका आहे सो दोस्त जे नाले सां, ऐं उन जी कुझु शाइरी जेका मूंखे हाणे बि यादि रहिजी वई, त मां सोचियो त तव्हांखे ॿुधायां। त शाइरी कुझु ईअं आहे त साईं आऊं कुंभारण आहियां, साईं आऊं कुंभारण आहियां, हूअं त काई ॾाही न आहियां, पर मूं हिकिड़ी ॻाल्हि ॾिठी आहे, जिंदड़ी मूंखे पोइ बि मिठी आहे। आवीअ में कीअं थांव बचनि था ऐं कीअं तिन ते चिट अचनि था,
थोरी चोट उन्हे खे ढाहे, हा पर जेको पक्को आहे तंहिंजी पक बि कंहिंखे न आहे। घड़ा ॾिठा मूं कई कोरा, घड़ा मंझिए तां किरंदे भोरा। घड़ा ॾिठा मूं कई कोरा, घड़ा मंझिए तां किरंदे भोरा। हा पर पोइ बि घड़ोली तिन ते, मारू अड़नि जी ॿोली तिन ते। केॾी प्यारी लॻंदी आहे ऐं मिटीअ जी प्याली छा आहे। पर जे उन में मद भरियल आ, विल में सारी रात ठरियल आ। पोएं पैर उन्हे जी सुरकी, पीती आ जंहिं मुरकी मुरकी। उन जी उमिरि सजाई आहे, मिटी हूअं अजाई आहे। मद वॾी माना साईं, त मिटीअ में छा साईं। वाह ज़बरदस्त। इहो जेको असां एक्ट कयूं था या जेको असां एक्सपीरियंस कयूं था त उहो असांजी यादुनि में कीअं रहिजी वञे थी। इहो हिकिड़ी शइ जेका आहे सो मुंहिंजे ज़हन मुंहिंजे दिलि सां इहा गॾियल हुई, जॾहिं मूं एक्ट कयो और काफ़ी टाइम थी वियो, पर जेके हुजे हा त माण्हू उनखे ओड़े तरीक़े सां परफॉर्म करे हा। त कुझु शाइरियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांजे दिलि खे छुईंदियूं आहिनि। बिल्कुलु ईअं, बिल्कुलु ईअं। ज़ीनत, तव्हां सिंधियाणी तहरीक जो बि हिसो रहिया आहियो, त जे ॻाल्हि कजे त सिंध अंदरि जेका सियासत जो मैदान आहे उहो औरत लाइ केतिरो उन्हनि स्पेस रखियो आहे, या औरत उन मैदान में अची सघे थी या न, या अॼुकल्ह कहिड़ियूं मुश्किलातूं आहिनि जे सियासत में अचिजे थी। ॾिसो, जेॾी महिल सिंधियाणी तहरीक में असांजो जेको किरदारु हो, त सिंधियाणी तहरीक असांखे शऊर ॾिनो, असांखे इख़्लाक़ियात ॾिनी। ठीकु आहे, शऊर इन हिसाब सां त असांखे हुन हिकु अहिड़ी अखि ॾिनी जो असां पंहिंजे घर खे न, असां उन अखि सां सॼी दुनिया जे ज़ुल्म खे, जबर खे, इंसाफ़ खे ॾिसी सघूं था। त इन करे उहो एॾो सुठो प्लेटफॉर्म हुयो जंहिंखे असां जेकॾहिं हिन वक़्त जी जेका औरत आहे, औरत जेकॾहिं पंहिंजे शऊरी तरह सां आज़ाद आहे, हुनजो शऊर आज़ाद आहे, त मां सम्झां थी त हुनखे केर बि क़ैद नथो करे सघे। हू पंहिंजे शऊर सां, पंहिंजे इख़्लाक़ियात सां, पंहिंजे इल्म सां अॼु बि जेको आहे सो इनकलाब आणे बि सघे थी ऐं उन खां अॻिते वधी बि सघे थी। अवां छा थी सम्झो त एतिरो स्पेस आहे अॼुकल्ह? बिल्कुलु स्पेस आहे। स्पेस तव्हांजे अंदर में आहे, स्पेस तव्हांजे अंदर में आहे। तव्हां हिकिड़ी इन क़ाबिल अॻिले खे जेको आहे सो इहो स्पेस ॾियो त सही न। त बाबा, जेकॾहिं मां वञा थी कंहिं बि उन जे कम जे लाइ, त उन जे पुठियां काज़ मुंहिंजो उहो आहे, वॾो आहे। ठीकु आहे न, मां हिकिड़े कंहिं मक़सद जे लाइ निकिरां थी, को उहो मक़सदु मुंहिंजो, ऐं उहो मक़सदु अहिड़ो हुजे जेको दुनिया खां ज़ाहिर हुजे, लिकियल न हुजे। बिल्कुलु। त पोइ तव्हांखे कहिड़ी शइ ॾेजारे थी, कहिड़ो तव्हांखे ख़ौफ़ वठे थो त तव्हां इहो कमु न करे सघंदो। ऐं मां सम्झां थी त तमामु घणी ताक़तवर आहे औरत, तमामु घणी मज़बूत आहे औरत। औरत जेकॾहिं पंहिंजे पाण खे सुञाणण जी कोशिश करे त उन जेतिरो जेको बहादुर ऐं मज़बूत ॿियो त केरु कोन्हे। मां उन्हनि खे मुक़ाबिलो बि नथी करे सघां मर्द सां। बिल्कुलु सही थी चओ। अवां ॻाल्हि कयो थियूं त औरत हिकिड़ी मज़बूत आहे, पर साॻी रीत अगरि मां अव्हांखे ॿुधायां त हिते असां वटि जेके सिंध में औरतुनि सां हालत थिए थी, कारोकारी करे उन्हनि खे मारियो वञे थो, तव्हां त अञा वधीक इन्हनि जी अकासी करे सघो थियूं, जो की अव्हां पाण लिखो थियूं, त अव्हां त इन्हनि मौज़ूअनि ते लिखियो बि हूंदो, त वरी इहा औरत जो इहो पहलू ॾिसूं त इहो सिंध में असांजी औरत जो पहलू किथे आहे? इहा असांजे मुआशिरे जी जेको आहे कमी आहे, इहा औरत जी कमी नथी चई सघिजे। जिथे मुआशिरो औरत खे इंसानी नथो सम्झे, उहा इंसानियत वारे उन में मिले नथो, त भई हीअ बि हिकिड़ो वजूद रखे थी, हिकिड़ी सोच रखे थी, हिन जो वजूद कंहिं कम जो आहे, उन पासे इहे ज़ुल्म, इहे जबर उहे तेसीं ताईं हलंदा रहंदा जेसीं ताईं उहे ज़हन पाण न आज़ाद थींदा। उहे उन्हनि ज़हननि खां छुटकारो हासिल करे ई नथा सघनि। अच्छा ज़ीनत, ॿुधाइजो त जेका सुठी शाइरी आहे उनजी सभ खां जेका सुठी खूबी चइजे या सभ खां वॾी खूबी चइजे, उहा कहिड़ी हुजणु घुरिजे? उहा इहा ई हूंदी त जेका तव्हां ॿुधो ईअं लॻे त इहो तव्हांजे अंदर जो आवाज़ आहे। इहा ई मुंहिंजे नज़र में वॾी में वॾी खूबी आहे। मतिलबु उहे जेके एहसास आहिनि, एहसास आहे, रिलेट करण। हा बिल्कुलु, उहो रिलेट। मां शाइरी पढ़ां, तव्हांखे ईअं लॻे त हीअ तव्हांजे अंदर जो आवाज़ आहे, मूंखे इहा ई शाइरी जी खूबी लॻंदी आहे।
तव्हांजो भला पसंदीदा शाइर कहिड़ो रहियो आहे? तव्हां कंहिंखां इंस्पायर आहियो, कंहिंखे घणो पढ़ंदियूं आहियो? मां जेको आहे सो शेख हयास खे तमामु घणो पढ़ियो ऐं बिटाई सरकार त असांजे जेको आहे सो रूह में रचियल आहे। अॼुकल्ह जॾहिं मां पंहिंजे अदब जी हुन में पढ़ां थी त शाह साईं खे ई थी पढ़ां पई। ज़बरदस्त। अच्छा, जे अॼु जे अदब जे बारे में ॻाल्हि कजे त समाज में शऊर ऐं मस्बत तब्दीली आणण में अदब केतिरो असराइतो किरदारु अदा करे रहियो आहे या किरदारु अदा करे सघे थो? किरदारु अदा करे सघे थो। अञा माना ॾिसो शयूं काफ़ी सारियूं जेके आहिनि उहे पंहिंजो आयूं आहिनि, साम्हूं अची चुकियूं आहिनि, जंहिंमें सुधारो माना इन हिसाब सां त जेको असां अदब में कमु कयूं था उन जे मथां असांजी हिकिड़ी जंहिंसां टेका टिप्पणी जेका थिए थी, जेकॾहिं मुंहिंजी लिखणी आहे त उन खे तनक़ीद बि थिए थी, उन ते जेको आहे सो तारीफ़ बि थिए थी ऐं उन खां पोइ उहा शइ वरी निकिरी मार्केट में अचे थी। इन जो मतिलबु इहो आहे त असां वटि अदब में कमु थियणु शुरू थियो आहे, आहिस्ते आहिस्ते ई सही, पर उन में जेके नवाण ईंदी थी वञे पई, नयूं नयूं छोकिरियूं मैदान में अचनि पियूं, नऊं फन अचे पियो, जेके शयूं असां अॻु में कोन ॾिठियूं हुयूं, जेके ॿुधियूं हुयूं, उहे हाणे वरी जेके असां गज़ल में में हर शइ में ॿुधूं पिया ऐं पढ़ूं पिया त मज़ो पियो अचे। नयूं नयूं शयूं ॿुधण में पढ़ण में, नवनि फनकारनि नवनि शाइरनि खे ॿुधी करे मूंखे सुठी ख़ुशी थी थिए पई त असां वटि स्पेस उन्हनि खे ॾिनो पियो वञे। हाणे मैदान शाइरी चइजे त हिकिड़ी त अदब जे दायरे में हूंदी आहे, हिकिड़ी शाइरी वरी जेका अदब जे दायरे खां ॿाहिरि आहे उनखे बि कीअं थियो ॾिसो? अच्छा, अदब खां ॿाहिरि वारी जेका शाइरी आहे उन ते मुंहिंजे ख्याल में असां न ई ॻाल्हायूं त सुठो, असां बेअदब थी वेंदासीं। समाज जो हिस्सो आहे। हा, पर मां इहो चवंदी त इहा इंतिहाई जहिड़ी हिकिड़ो वांदगाईअ में उन शइ खे एतिरो प्रोमोट करे छॾण, जंहिं शइ जी को सिर न पेर हुजे ऐं तव्हां उनखे जेको अॻिते पिया वधायो वधे थी, माण्हू उनखे एक्सेप्ट कनि पिया, उनखे एक्सेप्टेंस ॾियनि पिया, उहो ग़लति आहे। मुंहिंजी नज़र में तमामु घणो ग़लति आहे, छो त इन सां जेको तव्हांखे दुनिया में जेको पैगाम वञे थो त माना तव्हांखे वल्गर शाइरीअ ते वधीक जेको आहे ऐं जेका रियलिटी आहे, जेका सही माना में थिए थी, तोरे तके तनक़ीदुनि खां इन्हनि सभिनी शयुनि खां आजी थी करे तव्हां ॾे अचे थी त माना उहा वैल्यू विञाए थी छॾे। इन करे उहो वरी बि उते असां चवंदा हिते वरी बि शऊर जी कमी आहे। जी नाज़रीन, ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि ऐं मां सम्झां थी त ॻाल्हियूं असांजूं एतिरियूं आहिनि जो ख़तमु थींदियूं ई कोन। जॾहिं बि ॿ मायूं ॻाल्हाईंदियूं आहिनि न त उन्हनि जूं ॻाल्हियूं ख़तमु थियण ते कोन हूंदियूं आहिनि, ख़ासि करे जॾहिं उहे दोस्त बि हुजनि त। हिकिड़ी ज़ीनत जी ॻाल्हि मूंखे ॿुधाईंदी हलां त ज़ीनत जी हीअ सभु पासा हिकु तरफ़ ऐं ज़ीनत जे हथ जा खाधा हिकु तरफ़। सो ज़ीनत तव्हां ॿुधाए छॾियो ऑन एयर, त वरी नेक्स्ट तव्हां दावत कॾहिं पिया कयो? न बिल्कुलु, इंशाल्लाह तव्हां हलंदे दावत आई आहे। अरे थैंक यू। पर हाणे अल्लाह हाफ़िज़ चवण खां पहिरियों, असां पंहिंजे प्रोग्राम खे इख़्तिताम जी तरफ़ वठी वञण खां पहिरियों मां चाहींदसि त अव्हां पंहिंजी हिकिड़ी जेका शाइरी आहे न, जेका मुंहिंजे दिलि जे वेझो आहे, उहा अव्हां असां सां ज़रूरु वंढियो। सही, हिकिड़ी ही आहे जेका मां जंहिंखे आज़ाद नज़म खणी चइजे, पर अञा हीअ जेको आहे सो मरहलनि मां त कोन गुज़री आहे, पर जीअं मां आयसि त मूंखे हिकिड़ो अहसासु थियो त मां हिनखे करे छॾियो। हिन में आहे त ख़ुशी कॾहिं बि कंहिंजी मोहताज न आहे, जेकॾहिं उनखे पंहिंजे रूह सां महसूसु कजे। इत्मिनान बि वॾी शइ आहे, जेको दिलि में अची वञे त माण्हू पंहिंजे अंदरि ई हिकु जहान माणे वठे थो। बिल्कुलु। पोइ माण्हू ख़ुशी ऐं इत्मिनान खे रुगो पैसे में ई छो था ॻोल्हनि। हिकु अहसासु आहे ऐं इत्मिनान रूह जी उहा दौलत जेका मिली वञे त इंसान बिना कंहिं दौलत जे अमीर थी वञे थो। ज़बरदस्त, ज़बरदस्त, तमामु बहितरीन। इहो मुंहिंजो पंहिंजो ज़ाती अहसासु आहे। ज़बरदस्त। न पर लॻे तव्हां इहा रियलिटी आहे, इहा रियलिटी आहे, बिल्कुलु। ऐं इहे रियलिटी, इहे जुमिला जेके मूंखे लॻा त मां उन वक़्तु ई हिनखे लिखी छॾिया त मुंहिंजो अञा हिन वेंदो पंहिंजे मरहलनि ते, इन खां पहिरियों पहिरियों ई तव्हां असांखे ॿुधाए छॾियो। महिरबानी ज़ीनत, तव्हांजी हिकु भेरो ॿीहर अव्हां सां एॾी सुठी कचहरी थी, ॾाढो मज़ो आयो मूंखे, पाण ॾाढो मज़ो आयो। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। जी नाज़रीन, हाणे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो ऐं वरी सुभाणे अव्हां जे साम्हूं हाज़िर थींदासीं नए मौज़ू सां गॾु ऐं नए महिमान सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।